जियां त सॼे मुल्क जी योम आशूर जो ॾींहुं वॾे अक़ीदे ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ खां या हुसैन जी सदाऊं बुलंद कयूं पियूं वञनि। असीं हींअर मौजूदु आहियूं पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट जी कैंप ते। अचो त वधीक अॻुवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जरा बिल्कुल अॼु पाकिस्तान जिंदाबाद मूवमेंट जे प्लेटफॉर्म तां सभी दोस्त जी सलाह मशवरे सां हिते मेडिकल कैंप की ज़रूरत हुई। जनाबाग जो वो रस्तो है जिथां तकरीबन जेके भी कंबर जी इमाम बारगाहूं आहिनि उन्हनि जे मर्कज़ जे उन्हनि जा काफ़ा मातमी जेके जुलूस जेके बरामद थींदा आहिनि उन्हनि जो गुज़र हिन रूट सां थींदो आहे। ऐं ख़ासि करे आज़ादार जॾहिं ज़ंजीर ज़नी कंदा आहिनि, मातम कंदा आहिनि, सदाई यासीन बुलंद कंदा आहिनि, हिन रूट ते तकरीबन ज़ंजीर ज़नी घणी थींदी आहे। ऐं उन करे जेको आहे असांजी मेडिकल कैंप हीअं पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट जी तरफ़ खां जेको आज़ादारनि जे लाइ हिकु कैंप असां क़ाइमु कई आहे। जेको आज़ादार इहे जनाबाग खां वेझो कैंप लॻल आहे ऐं असां खां जेका ख़िदमत थी सघंदी इंशाअल्लाह असां पंहिंजे अवाम जी ख़िदमत कंदासीं। जिंदाबाद मूवमेंट ज़िले कंबर शदाब तरफ़ां ही हिन वक़्तु जनाबाग जे भरिसां मेडिकल कैंप लॻाई आज़ादारनि जे लाइ, छो जो योम आशूरा वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। जेके आज़ादार मुकमल तौर ते जेको आहे सो हुसैन इमाम बारगाह हिकिड़ो जेको लखनि जी तादाद में हुन में आज़ादार मातमी जुलूस में जेके शिरकत कंदा आहिनि, जेके ज़ंजीर ज़नी सीना ज़नी कंदा ईंदा आहिनि, त उन्हनि जे लाइ ही मेडिकल कैंप हिते लॻाई आहे। सुस्ती हुजण जे करे जे गर्मी जो पद आहे उन में इज़ाफ़ो हुजण जे करे बुसट वारो माहौल आहे, उन जे करे जेके बेहोश थी वेंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके ज़ंजीर ज़नी कंदा ईंदा आहिनि, जेके ज़ख़्मी थींदा आहिनि आज़ादार, उन्हनि जे लाइ असां हिते मेडिकल कैंप क़ाइमु कई आहे जिते उन्हनि खे सहूलियत ॾेई सघूं। हिन पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट तरफ़ां लॻल आहे, पर उन सां जंहिं तावन कयो आहे उहो कंबर जे MS ऐं उन सां गॾु DSO कंबर तरफ़ां जेको असां सां तावन कयो आहे उनजी महिरबानी आहे जो हुननि असांखे मुकमल तौर ते उन्हनि सां मुकमल तौर ते तावन करे ऐं असांखे दवाऊं फराहम कयूं आहिनि, जेको असीं कुझु पाण पंहिंजे पैसनि मां परचेस कयूं आहिनि, पाण में दोस्तनि गॾिजी करे, ऐं कुझु उन्हनि जी जेको आहे मदद आहे जंहिंमें इहे असां अब्दुल कादिर चांडिया सां गॾु ख़ालिद हुसैन चांडियो, BTV न्यूज़ कंबर।